हंगरी जे एक शाइर लिखियो हो त सिर्फ़ बुलंद पहाड़ ऐं बुलंद पहाड़नि जूं चोटियूं ॾिसी सघंदा आहिनि। जीअं बुलंदी बुलंदियुनि खां आगाह हूंदी आहे, तीअं गहरायूं गहराइनि खे मापे सघंदियूं आहिनि। कार्ल मार्क्स जो मशहूर कौल आहे त माण्हुनि जा ख़्याल हालतुनि खां मुतासिर थियनि था। हिन वक़्तु सॉफ्ट साइंस जी तरक़ीअ सबबि इंफॉर्मेशन जी फील्ड में जेका तमामु घणी तरक़ी आई आहे, उन तरक़ीअ में गहराई घटि ऐं तेज़ी वधीक आहे। जंहिं वक़्तु मीडिया लिखियल लफ़्ज़नि ज़रिए इज़हार कंदी हुई, तॾहिं हिकु हिकु लफ़्ज़ काग़ज़ ते पंहिंजो वजूद वठंदे महसूस थींदो हो। उन वक़्तु ईअं महसूस थींदो हो त ॼण लफ़्ज़ लिखिया नथा वञनि, पर कलम का छेणी हुजे ऐं सोच जे पथरनि ते उहा छेणी मुजस्मनि जहिड़ियूं सूरतूं पैदा करे रही आहे। जेकॾहिं टेक्नोलॉजी सबबि लिखियल लफ़्ज़नि जी रफ़्तार में कुझु तेज़ी आई, त उहा बि ईअं हुई जीअं कुंभार चक खे गोल घुमाए मिटीअ मां का सराही ठाहे। जॾहिं लिखत दौरान लफ़्ज़ लफ़्ज़ में लहंदो हो ऐं लफ़्ज़ लफ़्ज़ मां उभरंदो हो, तॾहिं सोचुनि जे समुंड जो मंज़र ई अलॻि हो। ही सोशल मीडिया जो दौर एतिरो त तेज़ आहे जो लफ़्ज़ पैदा थियण खां अॻु में उॾामी वञनि था ऐं पोयां सिर्फ़ हिकु कंफ्यूज़ कंदड़ अहसास बाक़ी बचे थो। थोरे वक़्त खां पोइ ज़हन तां उहो अहसास बि मिसारजी वञे थो। हर दौर जी मीडिया वांगुरु हिन दौर जी सोशल मीडिया में चङायूं ऐं बुरायूं ॿई मौजूद आहिनि। उन्हनि जे मनफ़ी पहलुअनि खां मुस्बत पहलुअनि ताईं डिघो बहस असांजे दिमाग़नि जा दरवाज़ा खड़काइण चाहे थो, पर असां हिन महिल ताईं उन तेज़ीअ वारे चक्र में सोचण जो वक़्तु कढण खां लाचार आहियूं। हिन दौर में इंसान तेज़ीअ जे दायरनि में फिरंदे देवमाला जो उहो किरदार बणिजी वियो आहे जेको फ्रेंच राइटर अल्बर्ट काम्यो खे तमामु घणो पसंद हो। उन किरदार जे खाके में हिन मॉडर्न दौर जे माण्हूअ जी तस्वीर उभारी हुई। उहो किरदार जंहिंजो नालो सिसेफ्स हुयो, काम्यो मुताबिक़ जदीद इंसान उन सिसेफ्स किरदार जीअं आहे जंहिंखे हालतूं सोचण जी विथी बि नथियूं ॾियनि। हूअं त ज़रई या जागीरदारी दौर में हालतुनि जी सख़्ती सरस हुई, पर उन महिल फन ऐं फ़िक्र जी अफ़ज़ाइश खे ॾिसी यकीन अची वञे थो त उहो दौर फ़लसफ़े ऐं आर्ट जे तख़लीक़ लाइ सभ खां बहितर दौर हो। जॾहिं त मौजूदा दौर में माना ऐं मफ़हूम वारे कुझु संजीदा ऐं कुझु रंजीदा शाइरी बि नए नस्ल खे बोर करण जो बाइस बणिजे थी। शेख अयाज़ सिर्फ़ हिकु सुरीलो शाइर न, पर हिकु दाना मुफ़क्किर बि हो। हिन पंहिंजे नसर जे शहपारे किताब जे काक ककोरिया कापड़ीअ में पंहिंजे जीवन जूं चंद सारोणियूं कलमबंद कंदे लिखियो हो त दिलि चाहे थी त जीवन जी कथा लिखां। पीरीअ में फ़िक्र जी गहराई त अचे थी, पर उहा तिख ऐं तेज़ी बाक़ी नथी बचे। पोइ हिन पंहिंजे तहरीर जी तेज़ीअ लाइ उहा लफ़्ज़ बि लिखिया त पहाड़नि नदीअ जे तेज़ीअ खे ॾिसी कंहिंखे उहो ख़्यालु न ईंदो आहे त उन में गहराई केतिरी आहे। पोइ हिन पंहिंजे तहरीर जे तेज़ीअ लाइ उहे लफ़्ज़ बि लिखिया आहिनि त पहाड़ी नदीअ जी तेज़ीअ खे ॾिसी कंहिंखे इहो ख़्यालु न ईंदो आहे त उन में गहराई केतिरी आहे। अयाज़ जे ख़्याल में बीठल दुॿो बि खूह जेतिरो गहरो महसूस थींदो आहे। ईअं हूंदो बि आहे, पर प्रिंट मीडिया जी भेट में सोशल मीडिया खे उहो रुतबो हासिल न आहे जो उन में तेज़ी बि हुजे ऐं उहा गहराई बि रखे। सोशल मीडिया जो मिज़ाज अमूमी तौर ते सतही आहे। हिन दौर में अदब ऐं आर्ट बि सोशल मीडिया में समाइजी वञण सबबि उन्हनि जी अलॻि वजूद इंसान जे फ़िक्र ऐं फ़हम खे अॻु जियां मुतासिर करण खां महरूम आहे। उन करे असांजे हथनि में सोशल मीडिया अहिड़े जादूअ जहिड़ी रांदीगे जीअं अची वियो आहे जंहिं मां असांजा हथ नथा निकिरनि। सोशल मीडिया खे हिन दौर जे माण्हुनि जो सभ खां पसंदीदा रांदीको सम्झण वारनि खे सम्झणु घुर्जे त हिन दौर जे इंसाननि जे हथनि में सोशल मीडिया कंहिं रांदीगे जीअं न आहे, पर सोशल मीडिया जे हथनि में माण्हू पाण रांदीको बणिजी चुको आहे। उहा मीडिया जेका असां खां सभु कुझु फुरे असांखे दिलचस्पीअ जे नाले में अहिड़ो धोखो ॾेई रही आहे जंहिं सबबि असां सम्झूं था त असांजी सोच ऐं सम्झ में वॾो वाधारो अची रहियो आहे, पर उहो सोच बि पाण सां धोखो करण बराबरि आहे। सोशल मीडिया असांखे सिर्फ़ ॿियनि सां, पर पंहिंजो पाण सां, पंहिंजी ज़ात सां फ़रेब ऐं धोखो करण जो सिर्फ़ दर्स नथो ॾिए, पर उन मीडिया अहिड़ो माहौल पैदा कयो आहे जंहिंमें माण्हू गैर महसूसाती अंदाज़ सां अहिड़ो रांदीको बणिजी वियो आहे जंहिंखे पंहिंजे अहिड़े हाल जी का कल नथी पवे। सोशल मीडिया बेज़बान माण्हुनि जी जेका सस्ती ऐं सवली ज़बान ॾिनी आहे, उन जी अहिड़े किरदार खां इनकार करणु मुमकिन न आहे, पर सोशल मीडिया जो मजमूई तौर ते जेको माशरे मथां असर पियो आहे, उन असर सबबि माशरो जहिड़ी रीत सोशल मीडिया खां मुतासिर थी पंहिंजे रूप ऐं रंग में अची वियो आहे, उन रूप ऐं रंग में सतही पिणो वधीक आहे। जदीद अंग्रेज़ी अदब जे इब्तिदाई अदीब ऐं शाइर टी.एस. एलियट पंहिंजे जग मशहूर नज़म हॉलो मैन यानी खोखला माण्हू में उहा ॻाल्हि साबित करण जी कोशिश कई हुई त सरमाएदारी दौर इंसाननि खे खोखलो बणाए छॾियो आहे। उहा हक़ीक़त हुई बि ऐं आहे बि, छो त अल्बर्ट काम्यो द फॉल जे नाले जेको नावल लिखियो हो, उन में जदीद इंसान जे मथां भरपूर तंज़ जो मवाद मौजूद आहे। उन नावल में काम्यो जदीद दौर जे इंसान खे ज़वाल जे सफ़र जो कामयाब मुसाफ़िर बणाए पेश कयो हो। दुनिया जा उहे अदीब ऐं शाइर जिन जे विच में सियासी इख़्तिलाफ़नि जूं वॾियूं विछोटियूं हुयूं, उन्हनि जो उन ॻाल्हि ते पोइ बि इतफ़ाक़ हो त जदीद दौर माण्हुनि जे ख़ाली ऐं खोखलो बणाए छॾियो आहे। उहो त सरमाएदारी जो इब्तिदाई दौर हो। सरमाएदारीअ जो मौजूदा दौर में जॾहिं सोशल मीडिया हिकु अजगर वांगुरु हर शइ खे खाई रही आहे, उन वक़्तु असां सोशल मीडिया जा सिर्फ़ पंहिंजे समाज ऐं पंहिंजे समाज में रहंदड़ माण्हुनि जे
इख़लाक़ी क़दरनि ते पवंदड़ असरनि जो जाइज़ो वठण लाइ ज़िम्मेवार न आहियूं, पर असांखे उहो बि ॾिसणु घुर्जे त सोशल मीडिया सबबि असांजे दौर जी सियासत जंहिं तरह सां मुतासिर थी आहे उन जो गहराई ऐं संजीदगीअ सां जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। पर सोशल मीडिया पंहिंजे खिल भोग वारे हल्के फुल्के अंदाज़ में अहिड़े एतिराज़ खे बि हिक टहक में उॾारे छॾे थी, जॾहिं खिलण खां पोइ असांखे संजीदगीअ सां सोचणु बि घुर्जे त आख़िर सोशल मीडिया जो सतही कल्चर असांजे माशरे खे जीअं मुकमल तौर ते विकोड़े वियो आहे, उन सबबि मुल्की सियासत मां न सिर्फ़ फिक्री गहराई जो ख़ात्मो अची वियो आहे, पर उन जे अहसास ऐं ज़िम्मेवारी में बि अॻु जहिड़ी मज़बूत जड़ नथी रखे। सियासत जे सतही थियण सबबि हिकु त सियासत मां संजीदगीअ जो अंत अची वियो आहे, ऐं ॿियो त सोशल मीडिया जो मिज़ाज मुताबिक़ सियासत न सिर्फ़ नंढनि इशूज़ ते हले थी, पर उन्हनि इशूज़ सां बि उन जो साथ सतही ऐं थोरे वक़्त वारो आहे। जहिड़ी तरह सोशल मीडिया घणे वक़्त ताईं हिकु मौज़ूअ खे हलाइण वारी रवश नथी रखे, तहिड़ी तरह सोशल मीडिया खां मुतासिर सियासत बि कंहिं इशूअ ते पेर कोड़े घणे वक़्त ताईं बीहण जी सघ ऐं सलाहियत खां महरूम थी वई आहे। सियासत जी इहा महरूमी माशरे जे बुनियादनि जी कमज़ोरी करे रही आहे। सोशल मीडिया जो उहो असर जंहिं अलमीअ जो जन्म ॾेई रहियो आहे, असांजो ईंदड़ नस्ल बि उन जी क़ीमत अदा करे। सोशल मीडिया खां मुतासिर सियासत सोशल मीडिया जी गहराई सां सोचण ऐं गहराई सां फ़ैसिला करण ऐं गहराई वारो अमल करण बदिरां निहायत अछातरा ऐं हल्का मसला खणी उन ते हल्की सियासत करण खे सभु कुझु सम्झे थी। जेतोणीक कंहिं फ़र्द सां ज़्यादती इंसानी हक़नि जी लताड़ जो नज़रअंदाज़ न करे सघजंदड़ वाक़ियो आहे, पर जेकॾहिं असांजी सियासत में संजीदा गहराई हूंदी त उहा पाण खे नतीजनि ताईं महदूद रखण बदिरां उन्हनि सबबनि में हथ विझंदी जंहिं जे करे इंसानी हक़नि जी लताड़ माशरे में महमूल जी हैसियत हासिल करे वई आहे। संजीदा सियासत सिर्फ़ हिकु अधु या कुझु वाक़ियनि ते पंहिंजी क़ुवत ज़ाहिर करण बदिरां ठोस साइंसी घणतरफ़ो ऐं गहरो मुतालियो करे उन्हनि सबबनि ख़िलाफ़ तहरुक में अचे थी जिन सबबनि जे करे कानून ते अमल नथो थिए, ऐं कानून ते अमल न करण सबबि करप्शन खां वठी इंसानी हक़नि जी लताड़ ताईं उहे समूरा वाक़िया वजूद में अचनि था, जंहिं जे करे माशरे में अदम तहफ़ुज़ जो अहसास शिद्दत अख़्तियार करे वियो आहे। माशरे खे अहिड़ी बेगानगी डिप्रेशन मां कढण लाइ जंहिं ज़िम्मेवार संजीदा सियासत जी ज़रूरत आहे, सोशल मीडिया उन ॾोह अहिड़ी दिलचस्प रुकावट बणियल आहे जंहिंखे हटाइण माण्हुनि लाइ ॾाढो मुश्किल बणिजी वियो आहे।